हालाणी भरिसां मेहराब शाख खां निकिरंदड़ सांगी शाख पकी थियण जे करे केतरनि वाटर कोर्सनि ऐं ॿियनि शाखनि ते पाणी न चढ़ण जे ख़िलाफ़ आबादकारनि सुल्तान चांग, शेर चांग, कबूल ख़ासकेली, असद चांग, साजिद अब्दुल करीम जी अॻवानी में हालाणी लाखा रोड लिंक ते टावरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरनो हंयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सांगी शाख जेॾीमहिल पकी कमु मटिरियल लथो त असां ॾाढो ख़ुशि थियासीं त असांजी शाख पकी थी थिए, कमु ईमानदारी सां हलंदो। पर जॾहिं शाख जी डिज़ाइन ठाहियूं त असां कमान कापी घुरी ऑफिसरनि खां, कमान कापी न ॾिनऊं असां। ओॾीमहिल असांजा वाटर कोर्स इन डिज़ाइन सां कोन वहंदा। ओॾीमहिल सिकंदर शाह आयो, असां 3 कलाक कमु बंदि करायो। सिकंदर शाह ज़िमो खणी वियो, मुंहिंजो ज़िमो आहे तव्हांजा वाटर कोर्स मुंहिंजो वहाइणु आहे। हाणे वाटर कोर्स असांजो गॾ में वञे 3 शाखूं बंदि आहिनि, 5 वाटर कोर्स हेठों बंदि आहिनि, को वाटर कोर्स कोन थो वहे। ठेकेदार अमीर बख्श साहब हिते कमु शुरू करायो त असां हिन खे चयोसीं साईं असांजा वाटर हिते वाटर वहंदा। आयो दारोगो साहब, शाह साहब, उनखे असां चयोसीं साईं महिरबानी करे हे 3 फुट हेठि खणी था वञनि, शाख पाणी न चढ़ंदो। चई पाणी न चढ़े मुंहिंजो ज़िमो आहे। अॼु 8 ॾींहं आहे पाणी पियो थो वहे त असांजे वाटर में पाणी कोन्हे, हो ॾिसी सघो था। असां तव्हांखे रिकॉर्डिंग करे था, आला ऑफिसरनि खे बि अपील था कयूं, आसिफ ज़रदारी खे बि था चऊं, बिलावल भुट्टे साहब खे था चऊं त बराए महिरबानी असां तालके मेहरापुर जा हिते बुख उञ ते वेठा आहियूं, महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो वञे। असीं ज़ुल्म आहे, पाणी लभे कोन थो। नई शाख ठाही अथनि, होॾे पाणी सॼो लुड़ियो पियो वञे, असांखे पाणी मिले कोन पियो। हीउ छा मसइलो आहे हुकूमत सां? पाणी खपे ज़रूरु। आसिफ ज़रदारीअ खे बि चऊं था, बिलावल खे बि चऊं था, पाणी ज़रूरु खपे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।